नाज़रीन हिते अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। आम चूंडुनि जी तारीख़ बाबत केस में जस्टिस अतर मिनुल्ला पंहिंजो इज़ाफ़ी नोट जारी करे छॾियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। चूंडुनि में 90 ॾींहंनि खां मथे हिकु बि ॾींहं जी देर संगीन आइनी भनकड़ी आहे। जस्टिस अतर मिनुल्ला जो चवणु आहे त क़ौमी असैम्बली टुटण खां पोइ चूंडूं 7 नवंबर ते थियण आइनी घुर्ज हुई। सदर, गवर्नर्स ऐं इलेक्शन कमीशन पंहिंजी आइनी ज़िम्मेवारी पूरी करे चूंडूं न थियण सां आवाम जे हक़नि जी भनकड़ी साबित थी चुकी आहे। सदर या गवर्नर जी इलेक्शन न वठण ते इलेक्शन कमीशन ख़ामोश तमाशाई नथी बणिजी सघे। इलेक्शन कमीशन खे आइन बचाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे हा। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदासीं। आम चूंडुनि जी तारीख़ बाबत केस में जस्टिस अतर मिनुल्ला पंहिंजो इज़ाफ़ी नोट जारी करे छॾियो आहे। अवां सां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। चूंडुनि में 90 ॾींहंनि खां मथे हिकु बि ॾींहं जी देर संगीन आइनी भनकड़ी आहे। 90 ॾींहंनि में चूंडूं न थियण खां पोइ हर गुज़रंदड़ ॾिहाड़ो आइन जी भनकड़ी में शुमार थींदो। क़ौमी असैम्बली टुटण खां पोइ चूंडूं 7 नवंबर ते थियण आइनी घुर्ज हुई। जस्टिस अतर मिनुल्ला जो इहो चवणु आहे।